अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सुजाग न्यूज़ वन नहीं आया वज़ीर उन्नर ख़बर शामिल कयूं था। अल्लाह बख्श जरवार जी टंडो बागो जे यूसी बहादुर खान चांडियो जे ॻोठ हुसैन पौर में बुनियादी मसला हल न थियण करे कुछ ॾींहं पहिरियां पोलियो जो बाइकाट कयो वियो, जंहिंखां पोइ अॼु प्यारा पौर ताज सिंध जे मरकज़ी सदर सरदार ज़ादा मीर शुजादुल्लाह पंवर जे हुकुम ते सदर रियाज़ अहमद पौर नायब सदर यूनुस पंवर अची ॻोठ हुसैन पौर में ॻोठाणनि जा मसला ॿुधी हल करण जो मुआहिदो कयो वियो ऐं मीटिंग कई। जॾहिं त उन मौक़े ते अली हसन पंवर, जुल्फ़कार पंवर, अली मुर्तज़ा पंवर, लियाकत अली पंवर, सुलेमान पंवर, शफ़ी मोहम्मद पंवर संदर ॻोठ जा अहम बुनियादी मसला ॿुधाया। जॾहिं त सदर रियाज़ अहमद पंवर यकीन ॾियारींदे चयो त असां तव्हांजा मसला आला ऐवाननि ताईं पहुचाईंदासीं। तव्हांजे ॻोठ में पाणी, बिजली, रोड जे लाइ कोशिशूं कंदासूं। अगरि पोइ बि तव्हांजा मसला हल न थिया त असां तव्हां सां गॾु हर प्लेटफॉर्म ते गॾु हूंदासीं। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।